अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मोअज़्ज़िज़ सामीईन, ख़वातीन जेके बापर्दा इन ज़िक्र जी महफ़िल में शामिल थियण जे लाइ असां पहुतल आहिनि। अवां सभिनी माशाअल्लाह नसीहत वाइज़ तकरीर समाअत फरमाई। तकरीर वाइज़ नसीहत त अल्हम्दुलिल्लाह गनीमत आहे, पर रुगो हिते वेहण, चुप करे वेहण ऐं अल्लाह तबारक व तआला जे ज़िक्र ऐं याद जे इरादे सां इहा ई हिकु वॾी अज़ीम नेमत आहे। अगरि अॼु असांखे महसूस ऐं ईअं थींदो आहे त जेकॾहिं ज़्यादा शोरो गुल न हूंदो, ज़्यादा जोश न हूंदो, ज़्यादा ज़ोर बयान न हूंदो, त असां ईअं महसूस कंदा आहियूं त शायदि हीअ महफ़िल असांजे लाइ का मुफ़ीद कारामद न रही। जो सभ खां वॾी अहम तरीन ॻाल्हि इहा आहे त इस्लाम जी हक़ीक़त खां आशनाई। अॼु असांजे नाकामीअ जो हिकु अहम तरीन वजह इहो आहे, इस्लाम जी हक़ानियत ऐं हक़ीक़त असांजे अखियुनि खां ओझल आहे, परे। केतिरियूं इहे ॻाल्हियूं आहिनि जिन खे असां पंहिंजे ख़्याल ते, पंहिंजे ख़्वाहिश ते अमल में आणियूं था ऐं भायूं ईअं था, सम्झूं ईअं था। इन में मौलवी बि शामिल आहिनि, आलिम बि शामिल आहिनि, अवाम बि शामिल आहिनि। सम्झूं ईअं था त इस्लाम आहे इहो जेको मां कयो। उन हक़ीक़त ते अगरि असांजी रसाई न आहे, इन्हीअ प्रकारनि जे करे न सिर्फ़ असां पाण अॼु नाकाम आहियूं, बल्कि बदनाम बि आहियूं। इस्लाम खे बि असां नेकनामीअ खां दूर करे छॾियो। इहा त हमेशह इहा दुआ घुरंदो आहे। राति बि आहे, घर वेठो हो, तज़किरो पे हलियो घर में, इन इहा ई पे दुआ घुरी त या इलाहल आलमीन असांजे मथां इस्लाम जी हक़ीक़त खे आशना फरमा, उनजी हक़ानियत खे आशना फरमा, खोलण फरमा, वाज़े करण फरमा। जेके असां पंहिंजे तरफ़ां पंहिंजा ख़्याल, पंहिंजा इरादा, पंहिंजूं ॻाल्हियूं, पंहिंजा तरीक़ा, पंहिंजा ढंग जेके असां इस्लाम जे नाले ते मख़लूक़ ख़ुदा जे आॾो पेश कयूं पिया, या इलाही आलमीन उहो ॾींहुं अचे जो इन्हनि ॻाल्हियुनि खां असांजी जान छुटे। हक़ीक़त इहा आहे त को बि इंसान सम्झण जेकॾहिं चाहे थो, सम्झण खां अॻु में जेकॾहिं उनजे किरदार साज़ी जी गुफ़्तगू कजे, उनजे अमल जी दोस्तगीअ जी ॻाल्हि कजे, सही रस्ते ते हलण जी ॻाल्हि कजे। हिकु माण्हूअ खे को ॿियो माण्हू वेही ॾसे त तुंहिंजे अंदरि हीअ ख़राबी आहे, तुंहिंजे अंदरि हीअ ख़ामी आहे, तुंहिंजो हीअ अमल दुरुस्त न आहे, इहो बि हिकु सही तरीक़ो आहे, सुठो तरीक़ो। पर इन्हीअ तरीक़े खां अलावा हिकु ॿियो तरीक़ो बि मौजूदु आहे। छो जेका मां तव्हांजे बारे में, तव्हां मुंहिंजा कंहिं बि हिक जे बारे में राय रखां, अगरि मां ईअं भाईंदुसि त मां त वॾो अक़लमंद आहियां, वॾो होशियार आहियां, मुंहिंजी राय त ग़लति थी नथी सघे। जेको मां हिन माण्हूअ खे कमु कंदे ॾिठो आहे या हिन नमूने हिन खे मां अमल कंदे ॾिठो आहे, इन अमल में ही नक़्स आहे, इन में हीअ ख़राबी आहे, मां राय क़ाइमु कयां। तव्हां मुंहिंजा कंहिं हिक जे बारे में, या तव्हां मुंहिंजा को मुंहिंजे बारे में राय क़ाइमु करे, त हिन जो मुंहिंजे लिबास जे बारे में राय क़ाइमु करे, मुंहिंजे ॻाल्हाइण जे बारे में राय क़ाइमु करे, मुंहिंजे उथण वेहण जे बारे में राय क़ाइमु करे, मुंहिंजे तकरीर जे बारे में राय क़ाइमु करे सघे थो। लेकिन मां तव्हां खां सुवाल थो पुछां, जंहिं माण्हूअ कंहिं ॿिए जे बारे में राय क़ाइमु कई आहे, उनजी राय केतिरे क़दुरु दुरुस्त थी सघे? छो त न हू उन सां गॾु एतिरो वेहे थो, न उन सां गॾु हू उथे थो, न उन सां गॾु हुन कॾहिं खाधो आहे, न उन सां गॾु हुन कॾहिं सफ़र कयो आहे, न उन सां कॾहिं हुन को मामिलो कयो आहे। हाणे एतिरी दूरीअ जे बावजूदि हुन जेकॾहिं ॿिए जे बारे में का राय क़ाइमु कई आहे, पोइ अदम दुरुस्तगीअ जी या दुरुस्तगीअ जी उनखे केतिरे क़दुरु सही ऐं दुरुस्त थी सघे थो। मां सम्झां थो या त सत ई राय हूंदी,
या सतई राय उन राय के असां क़ाबिल वक़्त नथा समझी सघूं। को ॼट बेवकूफ़ अहमक समझे त उन जी मर्ज़ी आहे, पर अक़लमंद दाना ऐं होशियार उहो कम अज़ कम इन राय खे अहमियत न ॾींदो। अगरि असांजे मुआशिरे जो इहा ॻाल्हि हिकु वॾो हिसो बणिजी चुकी, फौरन ॿिए जे बारे में राय क़ाइमु करणु, फौरन ॿिए जे बारे में राय क़ाइमु करणु। मिसाल मां हिकिड़ो नंढो हूंदोसि, मूंखे अख़बार में मां ख़बर पढ़ी या का नंढड़ी कहाणी पढ़ी, मुंहिंजे दिलि ते हुन घणो असरु कयो। इहा सम्झो 70, 71 या 72 में हुन लिखियो, हिकिड़े नौजवान हिकु नंढड़ी ॻाल्हि लिखी, हुनजो मुंहिंजे हिकिड़े शादी में वञणु थियो। उन शादीअ में हिकिड़ो शख़्स आयो जंहिंजी सभई तारीफ़ पिया कनि, उनखे वराए वराए सलाम पिया कनि, उनजी ॻाल्हि ॿुधण लाइ ख़ामोश पिया रहनि। मां बि नओं कॉलेज यूनिवर्सिटी मां फारिग़ थी वियो हुउसि, मां बि उनखे उन जूं ॻाल्हियूं ॿुधंदो रहियुसि। जॾहिं ॻाल्हियूं ॿुधमि त मां हुनजी गुफ़्तगूअ खे, हुनजे कलाम खे, हुनजे अंदाज़ खे पसंदि न कई। मां हिकिड़ी ॻाल्हि जे करे जो हू झुड़ वारो चश्मो लॻाए वेठो, दिलि में सोचियुमि त केॾो न हे हिकिड़ो नमूदो नुमाइश जो शौक़ीन आहे जो चश्मो लॻाए वेठो आहे, न का उस आहे न का तकलीफ़ आहे, ऐं जंहिंमें एतिरे क़दुरु नमूदो नुमाइश आहे जो शौक़ु आहे, उनजी ॻाल्हि मां छो ॿुधां। मां उनखे नज़र अंदाज़ कंदो रहियुसि, ऐं हू बि अक़लमंद माण्हू हुयो। उन मुंहिंजे अमल खे झाड़े वरितो, अगरि तूं मूंसां न ॻाल्हाई झाड़े वरितो। जॾहिं हू वापसि वञी रहियो हो त मूंखे सॾु कई, चई मां हिते वेठो हुयुसि, काफ़ी गुफ़्तगू कयमि, तूं मुंहिंजे बारे में ज़रूरु राय क़ाइमु कई हूंदी, तूं मुंहिंजो कलाम ॿुधो हूंदो, पर मां सम्झां थो त तोखे शायदि इहो महसूसु थींदो हूंदो त मां नमूदो नुमाइश जो शौक़ीन आहियां ऐं मां चश्मो लॻाए वेठो आहियां। हुन पंहिंजी ऐनक मथे कई, ॾिठुमि त हिकिड़ी अखि खां काणो, चई मां त मजबूरीअ खां ऐनक पायां, मूंखे कोई शौक़ु कोन्हे को ऐनक पाइण जो, ऐं ॿी अखि में मूंखे तकलीफ़ आहे जो रोशनी ते मूंखे दिक़त थी थिए। हुन नौजवान जो मुंहिंजो कंधु शर्म खां झुकी, त मां हिकु फौरन हुनजे बारे में राय छो क़ाइमु कई। मां अर्ज़ु पियो कयो त अहिड़ी राय क़ाइमु करण वारा अॼु असांजे मुआशिरे में आम आहिनि, पर हिकु ॿियो तरीक़ो बि थी सघे थो जंहिंजी मां अॼु तव्हांखे दावत ॾियणो आहे, पाण खे बि ऐं तव्हांखे। हिकिड़े सहाबी रसूल हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत अक़दस में हाज़िर थियो ऐं कंहिं ॻाल्हि जे बारे में दरियाफ़्त कई, दुरुस्तगी या अदम दुरुस्तगी, सही या अदम सिहत या अदम सिहत, उनजे बारे में पुछे या को ॿियो सिलसिले कलाम। पाण हुनखे ॿ जुमिला फरमाया, इस्तफ़ क़ल्ब, फरमायो पंहिंजे क़ल्ब खां, पंहिंजे दिलि खां वञी पुछ, बसि। उन सहाबी जे वास्ते इहो जवाबु कामिल, मुकमल ऐं ज़ाबिते हयात बणिजी। इन मां असांखे ही दर्स मिले थो त जेको असां ॿियनि जे बारे में राय क़ाइमु कयूं था या को ॿियो असांजे बारे में राय क़ाइमु करे थो, उहा दुरुस्त नथी थी सघे। पर जेकॾहिं असां पाण पंहिंजे बारे में का गहरे गौर फिक्र सां, दयानत सां, सचाईअ सां का राय क़ाइमु कयूं, मां सम्झां थो हुन में वज़न थी सघे। पर कॾहिं असां कोशिश कई आहे पंहिंजे बारे में राय क़ाइमु करण जी त असां छा था कयूं, केतिरे पाणी में आहियूं, कहिड़े अफ़ाल में आहियूं, या रुगो अच्छा कपिड़ा पाए या कंहिं ॿिए मख़सूस क़िस्म जो लिबास पाए, असां दिलि में रुगो इहो ई सोचींदा आहियूं त मुंहिंजी टोर त सभिनी खां सुहिणी, मां त शहज़ादो थो लॻा। ॿियनि बि इहे कपिड़ा पाता आहिनि पर इहे मुंहिंजे अंदरि ख़राबियूं तॾहिं थो बयानु कयां। ॿियनि बि कपिड़ा पाता आहिनि भली मूं जहिड़ा पाइनि, पर जेके मां कपिड़ा पाता आहिनि जेड़ा मूंखे ठहंदा हूंदा ॿिए कंहिंखे कोन ठहंदा। या हिकिड़ी सतही ॻाल्हि थो मां कयां, इन ॻाल्हि ते तव्हां इन रस्ते खे वठंदा, तव्हां पंहिंजे अंदरि दिलि में घिरंदा तव्हांजे मथां घणी कुझु हक़ीक़त वाज़े थींदी वेंदी त केतिरनि असां ख़ुशि फ़हमियुनि में मुब्तला रहूं था। असांजो पंहिंजे बारे में उहो ई ख़्यालु आहे जीअं कांव जे बारे में चवंदा आहिनि त कंहिं कांव खां पुछो त कंहिंजा बच्चा सभ खां सुहिणा आहिनि, त कांव फिरी फिरी पंहिंजे बच्चनि ते हथु रखियो, जीअं दुनिया में अगरि हसीन तरीन बच्चा थी सघंदा आहिनि, मुंहिंजा बच्चा। असांजी मोहबत पंहिंजो पाण सां उहा ई आहे जहिड़ी कांव जी पंहिंजे बच्चनि सां मोहबत आहे। अमल जी मां ॻाल्हि थो कयां, रंग जी ॻाल्हि न पियो कयां। यकीन कयो जेतिरो असां ज़ोर ॾियूं था ॿियनि खे मुतअसिर करण जे लाइ, पंहिंजे लिबास ऐं पंहिंजी सूरत खे सुहिणे बनाए ॿियनि खे मुतअसिर करण जी कोशिशि कयूं था ऐं हिकु नाकाम कोशिशि कयूं था। मां हक़ीक़त ॿुधायां, जेकॾहिं को असां मज़ा इन प्रकारनि या इन तरीक़े जे करे को मुतअसिर थींदो त उहो यकीनन ॼट ऐं जाहिल हूंदो, बेवकूफ़ खे मुतअसिर करण जो कहिड़ो फ़ाइदो। जेकॾहिं एतिरी असां कोशिशि पंहिंजे किरदार साज़ी ते कयूं, पंहिंजो पाण खां पंहिंजे बारे में पंहिंजी दिलि खां राय वठूं, त
त असांखे पूरी ॻाल्हि वाज़े थी वेंदी ऐं मां सम्झां थो माण्हुनि जे दिलि में तव्हांजी मोहबत वधंदी वेंदी छो त तव्हां पंहिंजे अंदर में हिकु एहतिसाब वारो सिलसिलो जारी करे छॾियो हर वक़्तु तव्हांजी पकड़ पछाड़ हले पई मां अर्ज़ कयां हिकिड़ो शूरी कम आहिनि जेके असां सरंजाम ॾियूं था ॼाणी वाणी कयूं था ऐं बरसरेआम कंदा जो कूड़ ॻाल्हाए शूरी तरह सां असां कूड़ ॻाल्हाईंदा आहियूं ख़बर हूंदी आहे त कूड़ थो ॻाल्हायां कूड़ ॻाल्हाइण मुआशिरे में पसंदीदा न आहे हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मना फरमाई ईमान जी कैंची करे छॾियो अल्लाह तबारक व तआला इन ॻाल्हि खे पसंदि नथो फरमाए उन जे बावजूद असां कूड़ ॻाल्हायूं पोइ वरी पंहिंजे मुंहुं वञी तौबा तौबा कंदा आहियूं इहा असांखे ख़बर आहे त गार ॾियणु इंतिहाई नापसंदीदा ॻाल्हि गार ॾींदा आहियूं असांजे सिंध में त अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं ॿुधण में ईंदियूं जो अलाह पनाह ॾियो कंहिं जलसे मां वेड़े तकीर के नंढा नंढा ॿार बीठा चौधारी उहे ॿार विढ़नि पिया अहिड़ियूं ॻाल्हियूं पिया ॾियनि जो मूंखे तकीर कंदे हैरत खिल बि अचे पई ऐं मूंखे शर्म बि थिए पई नंढा 2-3 सालनि जा ॿार उन्हनि जे उन इल्मियत ते इन मैदान में इल्मियत ते मूंखे कायल थियणो पियो मां हिननि खे त मास्टर डिग्री ॾियणु घुरिजे इन फन में हे त एम ए पास 2-3 सालनि या 4 सालनि जा ॿार त मां इहे ॻाल्हियूं असां मुआशिरे में ॾियूं था सभु कंहिंखे ख़बर आहे ऐं सूरी तरह सां कयूं था पर मां तव्हांखे ॿुधायां केतिरा उहे कम हूंदा आहिनि जेके असां ईअं करे गुज़रंदा आहियूं उन जे बारे में असांखे ख़बर बि कोन हूंदी आहे असां इहो करे चुका आहियूं असां न वॾी पाक पोती बणबासूं पर हक़ीक़त में उन्हनि कमनि खे सरंजाम ॾेई चुका हूंदासीं जंहिंजी पाण खे ख़बर न हूंदी इहो इन करे जो पाण खे छुड़वाग छॾे था ॾियूं ऐं इहा इन तिवालत खे तरक़ करे मां पंहिंजे मौज़ू ते अचां अल्लाह तबारक व तआला फरमायो त तव्हां पंहिंजे दिलनि खे अल्लाह जे ज़िक्र में मशगूल रखो अहले तसव्वुफ़ फरमाइनि था त ज़िक्र करण सां इंसान खे अल्लाह ताला जो कुर्ब मिले अहले तसव्वुफ़ सां ई असांजो ताल्लुक़ असांजो हज़रात सूफ़िया इकराम सां ताल्लुक़ इन तसव्वुफ़ जे बारे में बि केतिरियूं रायूं तव्हां ॿुधियूं हूंदियूं ऐं पढ़ियूं हूंदियूं असांजे हिन मुमलिकत पाकिस्तान जा वॾा वॾा दानिश्वर बि कहिड़ा गुज़रिया आहिनि जन जे चवण मुताबिक़ त साईं तसव्वुफ़ त आहे रहबानियत जो नालो बल्कि हो चवंदा आहिनि त साईं ईसाइनि वारी रहबानियत खां मुतासिर थी तसव्वुफ़ जो बुनियाद रखियो छो त मुतक़द्दिमीन मज़ा किन सूफ़ियुनि ॾिठो त जेके ईसाई आहिनि उहे दुनिया में अहिड़ी ज़िंदगी बसर था कनि जो न शादी था कनि न घर था आबाद कनि न ॻोठनि में था रहनि जंगल में ऐं गारनि में रहणु पसंदि कनि था पोइ सूफ़िया इकराम बकोर हुननि जी त सूफ़िया इकराम चयो असां बि छो न अहिड़ो तरीक़ो इख़्तियार कयूं त जेको दुनिया खां लाताल्लुक़ीअ वारो तरीक़ो हुजे उन्हनि जे रहबानियत मुताबिक़ हुजे त असां बि हिक तरह सां इन ज़रिए अल्लाह ताला जो कुर्ब हासिल कयूं या माण्हुनि जे आॾो हिकु सुठो नमूनो पेश कयूं लेकिन मां अर्ज़ कयां त जेको तसव्वुफ़ सूफ़िया इकराम असांजे साम्हूं पेश कयो आहे उनजो ताल्लुक़ रहबानियत सां आहे उहो क़ुरान मजीद जे हिदायत ऐं उन जे ॾसियल रस्ते जे ऐन मुताबिक़ छो त क़ुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला जो तसव्वुफ़ जा ख़ुसूसी जेके बुनियादी मक़ासिद आहिनि उहे ई हूंदा आहिनि त इंसान तौबा ठाहे ॾिठे सब्र पंहिंजे अंदरि पैदा करे तवक्कुल करे अल्लाह जी रज़ा में राज़ी रहणु सिखे इहे सभु ॻाल्हियूं में शामिल थींदियूं आहिनि इन्हनि ॻाल्हियुनि जी अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में तारीफ़ बयानु फरमाई सालिहीन जी तारीफ़ मुतवक्किलीन जी तारीफ़ ज़ाकिरीन जी तारीफ़ क़याम करण वारनि जी तारीफ़ सजदे करण वारनि जी तारीफ़ इन्हनि सभिनी जेके बि औसाफ़ हमीदा आहिनि जेके बि नेक अमाल आहिनि उन्हनि सभिनी नेक अमाल जी क़ुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला तारीफ़ बयानु फरमाई पर उन सां गॾु अल्लाह तबारक व तआला ही बि हुकुम फरमायो त तव्हां हिन दुनिया में रहंदे फिक्र आख़िरत सां गॾु दुनिया जे हक़ीक़त ते बि गौर फिक्र कयो फातबिरू या उलिल अब्सार ए अक़ल वारो दुनिया में बि गौर फिक्र कयो कीअं मां दुनिया खे पैदा कयो आहे कीअं मां ज़मीन खे तख़लीक़ कयो आहे कीअं मां पहाड़नि खे तख़लीक़ कयो आहे कीअं इंसान जी मां तख़लीक़ कई आहे कीअं जानवरनि खे मां पैदा कयो इन्हनि ॻाल्हियुनि जे मथां बि तव्हां गौर फिक्र कयो ऐं उन सां गॾु तव्हां निमाज़ बि अदा कयो 5 वक़्त पर निमाज़ अदा करण सां गॾु तव्हां मुंहिंजे फज़ल खे अता कयल रिज़्क़ खे दुनिया में निकिरी पंहिंजी कोशिश पंहिंजी मेहनत पंहिंजी जदोजहद ज़रिए उन रिज़्क़ खे बि तलाश कयो वइज़ा क़ज़यतुमुस्सलात फंतशिरू फिल अर्द वब्तगू मिन फज़लिल्लाह निमाज़ अदा करण खां पोइ ज़मीन में पकड़ी वञो ऐं तव्हां महिनत कयो जेको रिज़्क़ तव्हांजे लाइ मां तख़लीक़ कयो आहे ज़मीन मां जेको निकिरे थो उनखे बि वणनि में जेको लॻे थो उनखे बि या पंहिंजे कुवत बाज़ू सां
पंहिंजे ज़ोर सां, पंहिंजी महिनत सां, पंहिंजे मज़दूरीअ सां उन रिज़्क खे तव्हां तलाश कयो त तव्हांजे इन अमल में दुनिया जे कम खे बि हिसो मिली वेंदो, फिक्र आख़िरत खे बि हिसो मिली वेंदो। कंहिं बि जॻह ते अहले तसव्वुफ़ ईअं न चयो आहे त तव्हां रुॻो फिक्र आख़िरत ते इक्तिफ़ा कयो ऐं बस, यानी कि तव्हां दुनियावी ज़िंदगी खे मुअत्तल करे छॾियो, दुनियावी ज़िंदगी खे ख़तम करे छॾियो, कंहिं बि जॻह ते न। बल्कि असांजे मशाइख़ नक्शबंद रहमहुल्लाह तआला अलैहि मजमईन जी तइलीम ऐं हिदायत ई आहे त तव्हां दुनिया में रहो अहिड़े नमूने सां जो दुनिया जा कम कयो ॿियनि खां बहितर तरीक़े सां, दुनियादारी कयो ॿियनि खां बहितर तरीक़े सां, दुकानदारी कयो बहितर तरीक़े सां, ज़मीनदारी कयो बहितर तरीक़े सां, लेकिन इन्हनि कमनि में ई रहंदे, इन्हनि कमनि खे कंदे तव्हां इन्हनि कमनि खां पंहिंजी दिलि खे बि आजो रखो। छो त इंसान जो जिस्म हिकु अलॻि शइ आहे, इंसान जो क़ल्ब हिकु अलॻि शइ। जॾहिं बि असां कंहिं कम में मशगूल हूंदा आहियूं त ज़रूरी न आहे त दिलि असांजी उन कम में मशगूल हुजे। को खॾ पियो खणे, खॾ खणंदे ज़रूरी न आहे त उनजी दिलि बि उन खॾ खणण वारे कम में मशगूल हुजे। थी सघे थो हुनजी दिलि वरी कंहिं ॿनीअ में हर हलाइण जे कम में मशगूल हुजे, थी सघे थो हुनजी दिलि कंहिं हवाई जहाज़ में परवाज़ करण जे शौक़ में उनजे ख़्वाब में मुब्तला हुजे। मालूम थियो त जिस्म इंसान जो हिकु जॻह ते हूंदो आहे ऐं दिलि, हुनजो ख़्याल, हुनजो तसव्वुर कंहिं ॿी दुनिया में हूंदो। असांजा मशाइख़ फरमाइनि था त इन तसव्वुर, इन यादि खे तव्हां ॿियनि ॻाल्हियुनि में मशगूल रखण जे बजाय अल्लाह तबारक व तआला जे ज़िक्र ऐं उन जे यादि में मशगूल करण जी कोशिशि कयो। शुरू में तव्हांखे इहा मुश्किल ॻाल्हि नज़र ईंदी, पर जेकॾहिं इन कोशिशि खे थोरा लम्हा हाणे खे तव्हां जारी कयो त तव्हांजी दिलि खे इहो मल्को या सलाहियत हासिल थी वेंदी जो कारोबार ज़िंदगीअ जे दौरान तव्हां अल्लाह जे ज़िक्र में मशगूल हो। हज़रत ख़्वाजा दोस्तमल कंधारी रहमतुल्लाह तआला अलैह उन्हनि पंहिंजे खुलफ़ा खां, फुक़रा खां दरियाफ़्त कयो त फ़क़ीर कंहिंखे चइजे। फ़क़ीर उनखे चइबो आहे जेको सभ खां पहिरियां त हुनजो आहे जेको शरीयत जो ताबे, शरीयत जे ताबे हुअण जो मतिलबु छा आहे त अल्लाह ताला जे अहकाम जी पैरवी करे। ईअं न आहे त हू हले पंहिंजे इरादे ते, हले पंहिंजे ख़्याल ते ऐं चवे त मां फ़क़ीर आहियां। हुनजो पंहिंजो को बि इरादो न हुजे, हू पंहिंजे अल्लाह जे इरादे, उनजे फरमान, उनजे हुक्म जी ताबेदारी करे। उन्हनि माण्हुनि पंहिंजे पंहिंजे राय जो इज़हार कयो। कंहिं चयोसीं फ़क़ीरी त इनखे चइबो आहे दुनिया खां मुंहुं मोड़े छॾ, कंहिं चयोसीं फ़क़ीरी इनखे चइबो आहे जो माण्हू कंहिं वॾे मुजाहिद ऐं महिनत खां पोइ अहिड़ो मक़ाम हासिल करे जो हवा में उॾामी ॾेखारे, पाणीअ ते हली ॾेखारे, करामतूं ज़ाहिर थियनि, माण्हुनि जे लाइ हैरान कुन ॻाल्हियूं करे जेके हर को ॻाल्हियूं उहे ॻाल्हियूं नथो करे सघे। पाण फरमाईंदे तव्हांजो ख़्यालु आहे, पर असां तव्हांखे ॿुधायूं फ़क़ीर छा खे चइबो। पर फ़क़ीर उनखे न चइबो आहे जेको दुनिया खां क़तअ ताल्लुक़ करे वञी जंगल में दूहो रचाए वेही रहे, या कंहिं ग़ार खे आबाद करे, या कंहिं वण ते वञी वेही रहे। फरमाए फ़क़ीर उनखे न चइबो, बल्कि असांजे ख़्याल मुताबिक़, ख़्वाजा साहब फरमाइनि असांजे ख़्याल मुताबिक़ फ़क़ीर उनखे चइबो आहे जेको माण्हुनि सां माण्हुनि वांगुरु रहे करे, उथे वेहे, खाए पीए, शादी भी करे, साहिब औलाद भी हुजे, कारोबार भी करे, तिजारत भी करे, अहिड़ो रलियल मिलियल हुजे जो कंहिंखे ख़बर न पवे त हीउ को मुख़्तलिफ़ आहे ज़ाहिरी तरह सां। पर जेकॾहिं उहो पंहिंजी दिलि ॾे तवजो करे त उनजी दिलि इन्हनि सभिनी माण्हुनि खां बिल्कुलु आजी हुजे। माण्हुनि जो हुअण न हुअण जे लाइ बराबरि हुजे, माण्हुनि जी मुहबत नफ़रत उन जे लाइ बराबरि हुजे, कंहिं क़िस्म जी तवक़ो ऐं उमेद माण्हुनि खां न रखे। सभई असां हिते माशाअल्लाह पुराणा फ़क़ीर बि वेठा आहियो, नवां दोस्त वेठा आहियो, या बिल्कुलु नवां माण्हू बि आहियो। अदा फ़क़ीरी रुॻो लिबास मटाइण जो नालो न आहे जो मथां को नओं दोस्त ईअं सम्झंदो हुजे पटको पाईंदुसि, अच्छा कपिड़ा पाईंदुसि, चादर अची वेड़ींदुसि, या साई वेड़ींदुसि, या नासी वेड़ींदुसि त पोइ मां फ़क़ीर थी वेंदुमि। फ़क़ीरी इन शइ जो नालो न आहे। इहो त सिर्फ़ु लिबास तब्दील करणो थियो, इहो बहरूप त केर बि करे सघे। अहिड़ा बहरूप तव्हां फिल्मी ड्रामनि में ॾिठा हूंदा, अदाकारनि खे बि कंदे ॾिठा हूंदा, पोइ त सभ खां वॾा फ़क़ीर उहे थी विया। पंहिंजे ज़ाहिर खे मटाइण सां इन फ़क़ीरीअ जो एतिरो ताल्लुक़ न आहे। मां तव्हां खां पुछां थो, जेके बि असां हिते वेठा आहियूं, असां जूं हर कंहिं माण्हू खे लाइ तव्हां कॾहिं सोचियो त एतिरियूं सारियूं परेशानियूं असांखे छो थियूं पेश अचनि दुनिया में? अमीर बि परेशान आहिनि, ग़रीब बि परेशान, सभिनी माण्हुनि सां मुलाक़ात मुंहिंजी थींदी। आख़िर छो? जेको मुंहिंजो तजुर्बो आहे, हिकिड़ो नंढड़ो महदूद तजुर्बो उहो ही आहे त अक्सर असांजे हिन मुआशिरे में असांखे परेशानी इन करे लाहिक़ थिए थी
जो पंहिंजे दोस्तनि मिटनि माइटनि अज़ीज़नि में असां उम्मीदूं लॻाए वेंदा आहियूं त साईं फलाणो मूंखे रिश्तो ॾींदो मुंहिंजे पुट लाइ, फलाणो मूंखे पैसा ॾींदो मुंहिंजे ॿंजीअ लाइ, फलाणो मां फलाणे सां विढ़ंदुमि त पोइ फलाणा मुंहिंजा माइट मुंहिंजी मदद कंदा, फलाणे खे ॾंडो वाहे कढंदुमि मूंखे थाणे में विझंदा त उहे छॾाईंदा। अक्सर इहे जूं उम्मीदूं ॿियनि सां वाबस्ता करे पोइ जॾहिं उहे उम्मीदूं पूरियूं न थींदियूं पोइ असां मुंहुं मथो पिटींदा आहियूं त साईं सभु बेवफ़ा आहिनि, सभु ज़ालिम आहिनि। मां हिकिड़ो मज़लूम ऐं जन खे ही मज़लूम ज़ालिम पियो चवे वरी उन्हनि खां वञी पुछो त उहे मुंहुं मथो पिटींदा। असां असुल मज़लूम त असां अदा जेकॾहिं सभई हिते वेठा आहियूं तव्हां असां लियो पाए ॾिसो असां कई लिस्ट में ज़ालिम आहियूं या मज़लूम आहियूं। पर मां सम्झां थो जेकॾहिं फौरी तौर ते कंहिंखां पुछिबो त उहे जागीरदारनि जो नालो वठंदो, वॾेरनि जो नालो वठंदो, रईस जो नालो वठंदो, उन्हनि ॻाल्हियुनि खां मां इनकार नथो कयां। या कंहिं सूबेदार जो नालो वठंदो, SP जो नालो वठंदो, या कंहिं MN MP जो साईं असुल ज़ालिम त असां त मज़लूम आहियूं। जेकॾहिं हेतिरा सारा माण्हू सभई असां इहो ख़्यालु रखूं माइटनि जा के मज़लूम, के तिजारत में नुक़सान खणी मज़लूम, के ज़मीनदारी मज़लूम आहे, सभई जे असां मज़लूम आहियूं त ज़ालिम आख़िर केरु आहे? वहां दुनिया में को ज़ालिम ई कोन्हे, पोइ ज़ुल्म केरु पियो करे? को ज़ालिम त हुअणु घुरिजे। हक़ीक़त में इंसान पाण पंहिंजे मथां ज़ुल्म कंदो, ज़ालिम माण्हू पाण हूंदो आहे। पोइ चूंकि असां हिकु मसनूई माहौल में साह खणूं पिया, मसनूई माहौल जेको असां पाण पंहिंजे हथनि सां ठाहियो, दरवेशी बि असांजी मसनूई आहे, फ़क़ीरी बि असांजी मसनूई, उन में साह पिया खणूं। पोइ उन मेयार सां सोचींदे असां फौरन फतवा ॾींदा आहियूं मज़लूम त मां या फलाणो ज़ालिम। मां वहां करे रस्तो कयां फ़क़ीर हुनखे चइबो आहे जेको कंहिं मां बि का उमेद न रखे भलाई जी, तवक्को न रखे त मूंसां हे एहसान कंदो, मूंखे हे पैसा ॾींदो, मूंसां हे रिश्तेदारी कंदो, मुंहिंजो ॿाह ॿेली थींदो, तवक्को कंहिं सां बि न रखे, ज़रे जी बि न। उनजी तवक्को फ़क़ति हिकु अल्लाह सां। बल्कि मां तव्हांखे दावत थो ॾियां जेकॾहिं तव्हां सुठी ज़िंदगी चाहियो था, ॿियनि मां उमेद न लॻायो, बल्कि ॿियनि खे उमेद ॾियारियो, ॿियनि खे उमेद ॾियारियो। माइटनि खे तव्हां फ़ाइदो पहुचायो, तव्हांजा माइट जेके हिते मौजूदु न आहिनि उन्हनि जे लाइ इहो पैगाम आहे त उहे वरी इहो सोचनि त उहे तव्हांखे फ़ाइदो पहुचाए। जेकॾहिं सभु को ईअं सोचे त मां हिते टंग ते टंग चाढ़ियो वेठो हुजां, सभु मूंखे हिते मुंहिंजे अचे ख़िदमत कनि, पोइ जीअं असांजा मुर्शिद मुरबी फरमाईंदा तूं बि सोच मां बि सोच तॾहिं केरु हक़ अदा उहो मुआशिरो कीअं हलंदो? तो सेठ बणण जी कोशिशि न कयो। हर कोई इहो सोचे त मां पंहिंजे रिश्तेदारनि खे पंहिंजे दोस्तनि खे मां फ़ाइदो पहुचायो, ऐं जेको हिन फ़ाइदो पहुचायो आहे उनखे यादि बि न करे, न वरी हुन में का उमेद रखे। जेके कंहिंखे असां थोरी बि का मदद ॾींदा आहियूं त पोइ वरी यादि ईंदा वधंदा आहियूं पूरे मुआशिरे साईं मां हे कयो मां हे चवंदा हिकिड़े बिरोही जी ॻाल्हि कंदा आहिनि त हुन बिरोही पे धरणो ठाहियो, जॾहिं भितियूं खणी छित जो मरंदो आयुसि त हुनजी हिकिड़ी काम खुटी पई। पाड़े में को असां पाणो सिंधी रहंदो हुउसि, हुनखे चई अदा मूंखे हिकिड़ी बुंड खपे, मां छन विझां। हुन सिंधीअ पहिरियां त लहरायो पर चई ठीकु आहे हाणे ॾियांसि थो, हुनखे करे बुंड ॾिनई, हुन छित में विझी मथां किड़ियूं विड़ियूं विधियूं, टोआ विछाया, गारो गप हयो, बिरोही ॾाढो ख़ुशि थियो। ॿिए ॾींहं ते सिंधी ठक अस्सलाम वालेकुम, मां बिरोही अस्सलाम वालेकुम। बिरोही साहिब हुनखे ॾाढो इस्तक़बाल कयो, हुन मुफ़्त में बुंड ॾिनो आहे, हुनखे मानी बानी बि खाराई, लस्सी पीतई, मखण बि खाधई, पछाड़ी में मथे विहारे चई मां बिरोही तो वारी छत में मूं वारो बुंड ठहे ॾाढो। वरी ॿियो ॾींहुं थियो, वरी ठक सिंधी हुते, वरी वीचारे बिरोही हुनखे मानी बि खाराई, बोड़ बि खाराई, लस्सी बि ॾिनई, मखण बि खाराई, सभु कुझु खाई वरी चई मां बिरोही बुंड सेवा जो पियो लॻे। ॾिठई 3-4 ॾींहं मुसलसल हुन जान न छॾी, बिरोही खे आई कावड़ मथे कोॾर खणी विझी बुंड जा लाहा कढणा आहिनि। उहो बुंड पटे उछलाई मुंहिंजी भींग करे छॾी रोज़ तोखे कुकुड़ खारायां, उहो 50-100 में बुंड बि न वठां। असांजो हाल आहे केॾे थोरो कंदासीं त पोइ उनखे वचंदासीं ॻाईंदा, ऐं ॿियनि जा थोरा असांखे यादि न हूंदा। मैं पंहिंजी ज़िंदगी खे पाण सां मुश्किल बनाए। फ़क़ीरी इन शइ जो नालो आहे, तवक्को फ़क़ति हिकु अल्लाह सां। हिकु न रुसे हो त गोरी बाज ॿियनि जी तारीफ़ जा मुतलाशी न थियो, तारीफ़ जा मुतलाशी न थियो जो तव्हांजो जग तारीफ़ करे। जे मुंहिंजे बारे में बि गज़ल पिया पढ़नि, मां वरी ख़ुशि थियां, नासूं खणी रहियासीं बाबा तव्हांखे बि शौक़ु थिए मुंहिंजे बारे में केरु तारीफ़ करे। न इन ॻाल्हि जी जेकॾहिं शौक़ में मुब्तला थियो त पोइ तव्हां हक़ीक़त खां कोन्हे परे रहिजी, न तारीफ़ जा मुतलाशी हुजो, न वरी कंहिंजी तनक़ीद खां ॾिजो। तव्हांजो सीनो खुलियल हुजे, सिर्फ़ु मोहबत करणु ॼाणो ॿियनि सां। केरु मोहबत करे या न करे, को जेके तव्हांजी मुखालफ़त करे थो, हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा तालीम न हुई या न हुई? जेके अबू सुफियान केॾो वॾो दुश्मन,
हुजूर जी ख़िदमत में आयो, सीने सां लॻायो, ऐलान करे छॾियो, जेको अबू सुफियान जे घर में दाख़िल थियो उनखे अमान अमुन अमान। हज़रत वहशी केॾो वॾो हिकिड़ो नुक़सान पहुचाईंदड़ इस्लाम खे, सैयद शुहदा अमीर हमज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु खे शहीद कई। हुजूर जो इंतिहाई प्यारो चाचो, बहादुर, वजीह, हसीन नौजवान, उनखे शहीद कयो। हुजूर नबी करीम ऐं अहिड़ी बेदर्दी सां शहीद कयो जो उन्हनि जे जिस्म अतर खे मुख़्तलिफ़ जॻहनि तां कटियो वियो, सीनो मुबारक चीरियो वियो, दिलि ॿाहिरि कढी वई, आज़ाए रईस, जिगर, फिफड़ जेके बि इंसान जे जिस्म में थियनि ॿाहिरि कढिया विया। एतिरी बेहुरमती कई वई। उहे वहशी रज़ी अल्लाह तआला हुजूर जी ख़िदमत में आया त पाण उनखे उन लम्हे माफ़ करे छॾियो। असां छा जा मुस्लमान आहियूं, असां छा जा मुस्लमान आहियूं। ज़ुल्म केतिरा कया था वञनि, मामूली ॻाल्हियुनि ते। दोस्तो, ईअं असांजो मुआशिरो कॾहिं बि इज़त वारो मक़ाम नथो हासिल करे सघे। ॿ ॻाल्हियूं मां तव्हांखे अर्ज़ कयूं, जेकी कुझु न अर्ज़ कयो त ॿिनि जुमलनि में बि चई सघियासीं। इहो ई मां अर्ज़ पियो कयो डॉक्टर साहब सां जॾहिं आयासीं पे, मां चयो केॾी तब्दीली अची वई आहे असांजे तबलीग में ऐं आका इनामदार हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तबलीग वारे तरीक़े में। अॼु असां अहिड़ा तरीक़ा अख़्तियार कया जंहिंमें नमूद नुमाइश घणी, स्टेजूं हुजनि, शामियाना हुजनि, स्पीकर हुजनि, नारेबाज़ी हुजे, हिकिड़ो उथे ॿिए जी तारीफ़ करे, मां उतां हिकिड़े जी मौलवी जी तारीफ़ कयां, मौलवी उथे मुंहिंजी तारीफ़ करे, हे गाज़ी आहे, मां चवां हो हाजी आहे, हुजे काज़ी आहे, हे मुफ़्ती आहे। पोइ हिक ॿिए जो वरी ॾिसी वरी इनकिसारी कयो। अहिड़े क़िस्म जो हिकु असां पंहिंजे तबलीग वारे अंदाज़ खे नमूदो नुमाइश जो हिकु ज़रियो बनाए छॾियो। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में ईअं कोन हूंदो। अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं असां इस्लाम में दाख़िल करे छॾियूं। हक़ीक़त यार जेकी मुंहिंजी गुफ़्तगू जेकॾहिं ॿ जुमला मां अर्ज़ कयां उन्हनि में थी पए सघे, पर मां जीअं अॼु सभिनी जो तरीक़ो आहे त मूंखे मां बि उन्हनि जे पुठियां जाड़ी बि जॻह सां मां ॿ ॻाल्हियूं तव्हांखे अर्ज़ कयूं। पहिरीं इहा ॻाल्हि अर्ज़ कई त पंहिंजे बारे में तन्हाई में वेही तव्हां पंहिंजे दिलि खां पुछो, केतिरे पाणीअ में आहियो, कहिड़े हाल में आहियो, सचाईअ सां पूरी दयानतदारीअ सां ज़रूरु पुछो। ऐं ॿी ॻाल्हि मां इहा अर्ज़ कई त कंहिं बि माण्हूअ मां कंहिं एहसान जी तवक्को न रखो। तव्हां उन्हनि सां एहसान कयो, तव्हां उन्हनि सां भलाई कयो, अल्लाह जी ज़ात में तवक्को रखो। बसि कंहिं बि माण्हू में कंहिंजी तवक्को न रखो। जेतिरो तवक्को आहे त उम्मीदूं माण्हू मां घटाईंदो, ज़िंदगी सवली बणंदी वेंदी, ओतिरी इज़त वधंदी, अल्लाह जी मदद ओतिरी तव्हांखे ज़्यादा मिलंदी। ऐं टी ॻाल्हि मां इहा अर्ज़ कई त तसव्वुफ़ सिर्फ़ु इन शइ जो नालो न आहे त अठ ई पर मस्जिद में वेठा हुजो या रुगो फ़िक्र आख़िरत कयो। जीअं असांजा ॿाहिरि केतिरा अहिड़ा आहिनि जेका इहा तइलीम ॾींदा आहिनि त बाबा चिले ते चिलो हुजे, महीननि ते महीना कढो, असां हणवणा हुजे। अहिड़ी का तइलीम इस्लाम जी न आहे। इस्लाम असांखे इहा तइलीम थो ॾे त फ़िक्र आख़िरत बि हुजे, नमाज़ जी सूरत में, तिलावत इबादत जी सूरत में, पर उन सां गॾु असांखे इस्लाम इहो बि हुकुम थो ॾे निकिरो मैदान में ॿाहिरि ऐं जेकी कुझु अल्लाह जो तख़लीक़ात आहे उन मां फ़ाइदो हासिल कयो, उन मां नफ़ो हासिल कयो, महिनत खां नकीबायो, मुशक़त खां नकीबायो। इन खे अल्लाह तबारक व तआला ऐं उन जे हबीब इबादत करे छॾियो आहे, उनखे नेक अमल करे छॾियो। गिदड़ न बणिजो जो ॿियनि जा शिकार कयल ढूंढ खाईंदो आहे। गिदड़ वारी ज़िंदगी बसर कयो, गिदड़नि वांगुरु ढूंढ न जाचींदा वञो। इन करे मुंहिंजा दोस्तो फ़िक्र आख़िरत बि रखो ऐं दुनिया में निकिरो, इल्म जे मैदान में, पंहिंजे काश्तकारी जे मैदान में, तिजारत जे मैदान में, साइंस जे मैदान में, सियासत जे मैदान में तव्हां अॻिते वधो ऐं बाहिम्मत तरीक़े सां अल्लाह ते भरोसो करे तव्हां पंहिंजे मुआशिरे खे आला मक़ाम हाल ज़रूरत न आहे। जॾहिं दिलि तव्हांजी जारी थी वञे पोइ ज़ुबानी ज़िक्र बि कंदा रहो। छो जेकॾहिं हाणे तव्हां ज़ुबानी ज़िक्र में मशगूल थींदो त क़ल्ब ॾे तवजो तव्हांजो वञी न सघे। इन करे तवजो दिलि में लॻाइणो थोरी मुख़्तलिफ़, थोरी मुनफ़रिद ॻाल्हि आहे, इन जे करे तव्हांखे थोरी मुश्किल महसूसु थींदी। पर मियां ईअं एतिरा बि असां सुस्त न बणिजूं, एतिरा बि काहिल न बणिजूं जो असांखां कुझु पुॼे ई न। हिन शइ खे बि तव्हां आज़माए ॾिसो, थोरो तवजो हाणे ई दिलि में कयो, ज़ुबान तां लॻियल हुजे, दिलि ॾे तवजो कयो त दिलि थी चवे अल्लाह 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 अल्लाह।
ऐं मुराक़बो ज़िक्र जे लाइ ज़रूरी आहे। जेॾीमहिल तव्हांखे वानकाई मिले तन्हाई में वेही अखियूं बंदि करे मुंहं जे मथां कपिड़ो विझी दिलि मां सभु ख़्याल भुलाए अल्लाह ताला जी ज़ात खे मौजूद सम्झी दिलि में तवजो कयो ज़िक्र थी रहियो आहे अल्लाह अल्लाह अल्लाह। फैज़ जो इंतज़ार कयो। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीने मुबारक वारो फैज़ मुर्शिद कामिल जे सीने मां दिलि में अचे। इन तवज्जो इन तसव्वुर इन ख़्याल सां तव्हां मुराक़बो कंदो त वाक़ई फैज़ मुहम्मदी अला साहिब सलात तस्लीम क़ल्ब में ईंदो, दिलि मुनव्वर ऐं रोशन। जेकॾहिं मां ॻाल्हियूं तव्हांजे ख़िदमत में कुझु अर्ज़ु कयूं, थी सघे थो तव्हां मुंहिंजा बाज़ माण्हू इन ॻाल्हि खे ईअं बि सोचनि त साईं एतिरी ॻाल्हि त ॿी कान ॿुधाई वई जीअं की ॿुधाई वञे थी। दोस्तो, असां जेकॾहिं मस्जिदुनि में निमाज़ूं पढ़ूं ऐं तरावी पढ़ूं ऐं ॿाहिरि निकिरी असांजो किरदार अमल छा आहे, मुंहिंजी गुफ़्तगू उन ॿाहिरि मस्जिद खां ॿाहिरि जेको असांजो अमल ऐं किरदार आहे उन सां हुई। जेकॾहिं असां मुक़रर उलमा इन ॿाहिरि जेको असां कयूं था उनखे बिल्कुलु नज़रअंदाज़ करे छॾियूं ऐं सभिनी खे चऊं मस्जिद में वेठा, इहा ॻाल्हि बि इस्लाम जे तइलीम जे बिल्कुलु बरअक्स। ऐं जेकॾहिं मां रुॻो तव्हांजे निमाज़ जी ॻाल्हि कयां त पोइ मां ईअं सम्झंदुसि त इस्लाम असांजो एतिरो नंढड़ो आहे जो रुॻो मस्जिद में ई पूरो थी थो वञे, बसि 4 दीवारी मस्जिद जी में बंदि आहे। मैं एतिरो दीन असांजो मुख़्तसिर कोन्हे, जामे हर जगह ते रहनुमाई करे, हर जगह ते रहनुमाई करे। सो मस्जिद खां ॿाहिरि जेका तव्हांजी बुदो बाश आहे, निशिस्तो बरख़ास्त आहे, उन ते मुंहिंजी नज़र हुई त उते तव्हां छा था कयो? छो त अॼु बदनामी असांजी इन करे त थी आहे, मस्जिद में निमाज़ी आहियूं, ॿाहिरि असां डाकू ऐं चोर कूड़ा आहियूं, वाइदा ख़िलाफ़ आहियूं, ज़ालिम आहियूं। असां पंहिंजे अंदरि एतिरी ख़राबियूं भरे छॾियूं आहिनि जो मां छा अर्ज़ु कयां तव्हांजी ख़िदमत में। मां गुज़िरियल ॾींहंनि में बैरून मुल्क जो हुउसि, उन्हनि दोस्तनि पे ॻाल्हि कई त साईं अहिड़ा माण्हू जेके ग़ैर मुस्लिम हुया, गोरा, असांजो उन्हनि सां पहिरियां उथण वेहण हूंदो, उहे माण्हू वाइदे जा सचा, कॾहिं कूड़ न ॻाल्हाइनि, कॾहिं ज़ुल्म न कनि, ज़्यादती न कनि। पर उन्हनि मां के जॾहिं मुस्लमान थिया ऐं असां सां रहण लॻा, उन्हनि खे माशाअल्लाह ॾाढी सुहारी मुबारक बची वई, निमाज़ी बि थी विया। पर साईं हैरत जी ॻाल्हि त उहे बि वाइदा ख़िलाफ़ी बि सिखी विया, कूड़ हण बि सिखी विया, गिला करण बि सिखिया, उहे वाक़ई वात फाड़े माण्हू ॻाल्हि पिया कनि। साईं असांजो हैरत जी इंतिहा न रही थी छा आहे? ॿिया आहे सोचण जी ॻाल्हि या न आहे? मां कहिड़ो असां हिकु पंहिंजो माहौल हिकिड़ो तख़लीक़ कयो आहे जो जेके ॿाहिरि मुशरिक काफ़िर उहे कूड़ खां बचनि, असां मुस्लमान जो हाल छा आहे? अहिड़े इस्लाम खे असां कहिड़े मुंहं सां माण्हू जादू पेश कंदासीं? इहो त इस्लाम कोन्हे। गुज़िरियल ॾींहंनि में मां डेनमार्क जे बारे में पढ़ियो पियो त उते उन्हनि जेल ठाही, तमामु वॾो ख़र्च जेल ठाहियो वियो। त हिन में जेको कानून जी ख़िलाफ़ वर्जी कंदो, चोरी कंदो या ज़ुल्म कंदो, कुझु बि वाइदा ख़िलाफ़ी कंदो, उनखे पकड़ींदासीं जीअं की सरकार सॻोरी सज़ा ॾींदी आहे। चऊं 4 साल या 3 साल उहो जेल ठहियो पियो हो, सभु उनजो अमलो मुक़रर, सभु संतरी, सभु कुझु मौजूदु, पर को क़ैदी कोन आहे। डेनमार्क जी ॻाल्हि को क़ैदी कोन आहे। उन्हनि मथे ॻाल्हि लिखी पंहिंजे हुकाम बाला खे, जेल ख़ाली पियो आहे, हिते हज़ारे रुपया असां ख़र्च पिया कयूं, अमले जे मथां हिकिड़ो बि क़ैदी कोन्हे। चयो अच्छा ईअं आहे त भला छॾियो, इन जेल खे स्कूल में तब्दील करे छॾियो। उन्हनि माण्हुनि जे उन बेशक मुस्लमाननि जा दुश्मन आहिनि, मुस्लमाननि जे ख़िलाफ़ आहिनि, पंहिंजे मज़हब ते क़ाइमु आहिनि। पोइ असां बि चवनि था पंहिंजे मज़हब ते क़ाइमु थियूं, असां बि चवनि था पंहिंजे मज़हब ते सही तरह सां अमल कयूं। त मां अर्ज़ु पियो हुननि जे उन मुआशिरे खे इन नुक़्ते नज़र सां ॾिसो, इनखे असां जुटलाए नथा सघूं। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो, मां इन करे मस्जिद खां ॿाहिरि वारी ज़िंदगी ते गुफ़्तगू कई त असां जेको ॿाहिरि निशिस्तो बरख़ास्त आहे उनखे दुरुस्त करण जी कोशिशि कयूं। न गुफ़्तगू त घणी आहे, इन करे घणी गुफ़्तगू जो को फ़ाइदो कोन्हे। त तरीक़ो ज़िक्र जो मां अर्ज़ु कयो, मुराक़बे जो मां अर्ज़ु कयो, महज़ इन नियत सां त हे का मुंहिंजो पंहिंजो पैगाम कोन्हे, को हथ ठोकियो मुंहिंजो पैगाम कोन्हे, मुंहिंजी चाहे छा दाल छा बिस्मिल्लाह, हे त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम आहे, उनजी तइलीम ऐं तरबियत। ऐं निमाज़ 5 वक़्त अदा कयो, दिलि जे हज़ूर सां अदा कयो, वज़ू सुहिणे नमूने बनायो, ॾंदण जो दस्तार मुबारक ॿधो, हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे, ॾाढ़ी मुबारक खे वधायो, 4 अंगुरनि जे बराबरि हुजे, हिनखे कूड़ाइण कटाइण या शरीर जे ख़िलाफ़ आहे, ॾाढ़ी खे सजायो, सुहारी खे संवारियो, सुहिणो बनायो, जो ॾिसण वारे खे बि शौक़ पैदा थिए। ईअं ॾाढ़ी रखी ऐं विसारे बि न छॾियो, का ॾाढ़ी बि आहे या न आहे का, न को उनखे कंघी न तेल वञे वधंदी, उनखे सुहिणो बनायो, सजायो त जीअं सुहिणी लॻे हुज़ूर जी सुन्नत। ऐं हुज़ूर उनखे पाण इन ॻाल्हि जो हुकुम ॾिनो
4 अंगूरनि जी हद आहे, उनखां 1 अंगूर बि घटि न हुजे। सिगरेट, बीड़ी, हुके, नसवार पाण जी का आदत न हूंदी, ख़ुदा न ख़ासिता हुजे त उनखे तर्क कयो, इलाइची पोटा दम कराए इस्तेमालु कयो, इनशाअल्लाह अहिड़ी आदत वेंदी रहंदी। दोस्तनि मेज़बाननि खे दावत ॾियणी 23, 24, 25 दिसंबर आचर, सूमर, अंगारो तरबियती प्रोग्राम फ़कीरपुर शरीफ़ में दोस्तनि रखियो आहे। उन में शिरकत जी अवां दोस्तनि खे दावत आहे, उन में शरीक थियो। अल्लाह ताला असांखे तौफ़ीक़ अता फ़रमाए। दादूअ जा दोस्त इंतिहाई हिम्मत वारा आहिनि। 4-3 ॾींहं मुंहिंजे ख़्याल में मुश्किल हुया विच में, नेमतुल्लाह साहब जी तरफ़ मुफ्ती साहब फ़ोन कई त असीं प्रोग्राम थियणु घुरिजे। हिन उन्हनि खे अर्ज़ु कई शौक़ सां अचो, मौलाना साहब नेमतुल्लाह हुते पहुची वियो। 3-4 ॾींहंनि जे नोटिस ते हिननि दोस्तनि मुजाहिदनि खे शाबाश अल्लाह ताला जज़ाए ख़ैर ॾे, एतिरो दूर दराज रहे कनि ते पैगाम पहुचाए, अहिड़े सुहिणे जलसे जो बंदोबस्तु कयो आहे। दादूअ जा सभु नौजवान, सभई इस्लाहुल मुस्लिमीन ऐं रूहानी तलबा जमा जा अराकीन क़ाबिल मुबारकबाद आहिनि। जेके उलमा इकराम दादू जा आहिनि या ॿिया फ़ुक़रा, उन्हनि सभिनी खे अल्लाह ताला जज़ाए ख़ैर ॾे, उन्हनि जी कोशिश क़बूल फ़रमाए। जेके गुज़ारिशूं कयूं वियूं आहिनि उन्हनि ते अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। दुआऊं पढ़ंदा अचो, दुआऊं हीअ अॼु पढ़े थो। अॻियां दोस्त कपिड़े में, पोयां दोस्त अॻियां जे कुल्हे ते बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। आमन्तु बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही वल यौमिल आखिर वल क़द्रि खैरिही व शर्रिही मिनल्लाहि तआला वल बअसी बअदल मौत। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अस्तगफिरुल्लाह तआला रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि। दुआ खैर जामिर हो सभिनी दोस्तनि लाइ दुआ है जामिर सभिनी जे नेक मक़ासिद। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि वसल्लम। अल्लाहुम्मा रब्बना आतिना मिन लदुनका रहमतन व हय्यि लना रब्बना